अस्सलामुअलैकुम। किताब सिंध में रहंदड़ सिंध जूं ज़ातूं, क़ौमूं ऐं क़बीला जो मुसनिफ़ अयाज़ भागत लिखे थो त सेठा ज़ात वारनि जो तालुक़ु झाली या झालू क़बीले वारनि सां आहे, जंहिं जो ज़िक्र हिन किताब में थियल आहे। जेके असुल में गिरनार जा रहवासी हुआ, हिननि जो लक़ब राणा हो। सेठार पाण खे भटीअ जे औलाद सोढे मां सम्झंदा आहिनि, जिन जो वॾो जहालू, जंहिंजो शुमार राजपूतनि जे पहिरीं 36 शाही क़ौमनि में थिए थो, ऐं उन खां सवाइ जहाला क़ौमनि जी ॿी शाख मकवाणू बि शाही फ़हरिस्त में शामिल आहे। जहालू, जंहिं मां सेठार ज़ात वारा आहिनि, सिंध, गिरनार ऐं राजस्थान जे क़दीम क़ौम आहे। इहो चवणु ऐं लिखणु त सरासर ग़लति आहे त हू मंगोल ख़ानदान जे सथियनि मां आहिनि, जंहिं जी तस्दीक़ कंहिं बि तरह तारीख़ी ऐं इल्मी तौरु न थिए थी। 1934 ईस्वी पंजाब जे मौलवी अब्दुल मालिक हिकु किताब शाहान गुजर लिखियो हो, जंहिं पिणु सिंध जे केतिरनि क़ौमनि खे सथियनि जी औलाद साबित करण जी कोशिशि कई, पर हू अहिड़ा दलील ऐं साबितियूं ॾेई न सघियो जो उन जे मौक़िफ़ खे सच सम्झिजे। हिन उन किताब में जहालू या जहाला ज़ात वारनि खे सथियनि में शुमार न कयो आहे। हक़ीक़त उहा आहे त हीअ राजपूत नस्ल सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। अलबत्ता टाड मुख़्तलिफ़ हवाला ॾिना आहिनि, जंहिंमें शक ॾेखारियो अथई त हू सथियनि मां थी सघनि था, पर पाण ई पंहिंजे मौक़िफ़ खे रद्द करे चयो उहे असुल में गिरनार जा रहवासी हुआ। इन जो मतिलबु त जहालू, जंहिं मां सेठार ज़ात वारा आहिनि, ऐं असुल में सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। अयाज़ भागत जे ख़्याल मूजिबि हू ऐं राय ॾियाज साॻे पीढ़ीअ सां तालुक़ु रखनि था। संदन ॾिनल शिजरो, जंहिंमें हू भटीअ जे ख़ानदान मां आहिनि, ग़लति आहे, जंहिंखे दुरुस्त करणु घुरिजे। तारीख़ रेगिस्तान में रायचंद हरीचंद सेठार जी वॾे जहालूअ जे पाड़े मकवाणू या मकराणूअ जे राजा वीरू वहयास जो ज़िक्र कयो आहे, जेको कच्छ जे केरटी गढ़ जो हुक्मरान हो, जेको सूमरनि जे हुक्मरान हुमेर सूमरे जो हुमैसर हो। हू हाशिया में वज़ाहत सां लिखे थो त केरटी गढ़ कच्छ न पर थर में हो ऐं मिठीअ खां 8 कोह हाणोका 24 किलोमीटर ॾखण तरफ़ हो, जिते केस मकवाणू वीर व्यास जे पुट जे कोट जा निशान मौजूदु हुआ, जिन खे रायचंद पाण ॾिठो हो। शायदि के लेखक उन खे कच्छ में उन करे शुमार कनि था त हिन हिसे जी घणी एराज़ी कच्छ जी हुकूमत सां लाॻापियल हुई। जेम्स टाड तारीख़ राजस्थान में लिखे थो त जॾहिं अकबर मुग़ल राणा प्रताप ते हमिलो कयो त जहालू पहिरियों हिन जी भरपूर मदद कई, जंहिं करे हिन पंहिंजे धीउ खे परणाए ॾिनी। जंहिंखां पोइ केतिरनि राणनि पंहिंजूं नियाणियूं जहालूअ जे औलाद माइटनि खे परणाए ॾिनियूं। पोइ घणे वक़्त ताईं जहालूअ जो ख़ानदान थर ऐं कच्छ में रहियो, ऐं उन्हनि जी औलाद अॼु ताईं उते मौजूदु आहे। जहालू जे ख़ानदान मां कुझु घराणा कहिड़नि सबबनि जे करे कॾहिं कच्छ ऐं थर मां निकिरी सिंध ॾांहुं आया, उन जो तफ़सील कोन थो मिले, पर 1105